अल्हम्दुलिल्लाह वस्सलातु वस्सलामु अला रसूलिल्लाह। गुरु पाक मसाइल उन्हनि काल गुरु में सुवाल आयो है, रोड ते हलंदल वाण विड़गल तंहिं मथे ज़कात आहे कि नाहे। बेशक अहले ईमान खे अल्लाह ताला जाम माल मिल्कत ॾिने अने कई अहिड़ा सुखी सौंजा इंसान आहिनि जंहिंजा वाण आहिनि, दरिया में समंदर में हलनि पिया, ई पण वाण आहे। अने कई अहिड़ा आहिनि जंहिंजा जियाज पाणी में हलनि पिया, अने कई अहिड़ा आहिनि जंहिंजा हवा में जियाज उॾनि पिया। पाण वटि पाण हिते ॾिसण वञूं त टैंकर, ट्रैक्टर, हिटाची, GCP, ॿैखा, रोडर, हाईवा, ट्रेला वग़ैरह वग़ैरह जाम साधन आहे। गुरु इन मथे ज़कात आहे कि न आहे? ई जेकॾहिं सतत कम में लॻा पिया आहिनि अने इन्ही जे ज़रिए इन जो इनकम रहियो त इन मथे ज़कात न आहे। अने ई ले वेच लाइ त ज़कात आहे। मिसाल तरीक़े रण में वॾा क्रेन अथवा हाईवा लॻल आहे या GCP या हिटाची लॻल आहे, कोई पण साधन जेको भाड़े किराए ते लॻल आहे या पिंड जा धणी हलाइनि था, अथवा ही रोल्टियूं XYZ, कोई रेती खणे पियो, कोई ककरी खणे पियो, पथरी खणे पियो, कपची खणे पियो, गिटी खणे पियो, XYZ मीठा ने उद्योग में लॻा पिया आहिनि, भाड़े ते हले था, पिंड जा रहिया, इन जो इनकम अचे थो। इन मथे न आहे, सिर्फ़ु उन वाण मथे आहे जेको ले वेच लाइ इन वटि आहे, ले वेच लाइ उन मथे आहे। हिन जो इनकम जेतिरो थींदो, इनकम मां नफ़ो थींदो, नफ़े ते 12 महीना गुज़री वेंदा, 12 महीना गुज़री वेंदा, पोइ ज़कात वाजिब आहे। लख मथे ख़ाली 2,500 वाखिर दवाना। अल्हम्दुलिल्लाह रब्बिल आलमीन।